बदिलजंदड़ मौसम खाधे पीते जे इस्तेमाल में बेतरतीबी ऐं घणे कमकार समेत मुख़्तलिफ़ सबबनि जे करे माण्हू पाण खे बेचाक महसूस कंदो आहे। जॾहिं त केतिरियूं ई बीमारियूं थियण खां अॻु पंहिंजा ओञाण ज़ाहिर कंदियूं आहिनि, जिन खे नोट करे बीमारियुनि खां बची सघिजे थो। अमरीकी माहिरनि 10 माण्हुनि जे 2 ग्रुपनि ते कयल तहक़ीक़ खां पोइ हिकु अहिड़ो रस्तो ॿुधायो आहे जेको कंहिं बि बीमारीअ लाइ दवा खाइण खां अॻु इस्तेमाल कजे त काराइतो साबित थी सघे थो। माहिरनि ॿिन्ही गिरोहनि में निंड करण जो अलॻि-अलॻि शेड्यूल तरतीब ॾिनो, जंहिंखां पोइ घटि निंड करण ऐं निंड पूरी कंदड़ माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ टेस्टूं कयूं वयूं। इंसान जे जिस्म में टी सेल्स नाले अहिड़ा सेल हूंदा आहिनि जेके कंहिं बि बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण लाइ जिस्म जी मदद कंदा आहिनि। माहिरनि तहक़ीक़ में कयल टेस्टुनि में ॾिठो त जंहिं गिरोह जी निंड पूरी नथी थिए, उन्हनि जे जिस्म में मौजूद टी सेल्स कमज़ोर थी वेंदा आहिनि ऐं उहे बीमारियुनि जो मुक़ाबिलो नाहिन करे सघंदा, जंहिंसां थोरे बि मसइले खां पोइ बीमार थियण जा इम्कान वधी वेंदा आहिनि। जॾहिं त जिन माण्हुनि निंड पूरी कई हुई, उन्हनि जे जिस्म में मुदाफ़ियती क़ुवत वारा उहे सेल बहितर कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करे रहिया हुआ, जंहिंजे करे उन्हनि माण्हुनि में कंहिं बि बीमारियुनि सां मुक़ाबिलो करण जूं घणियूं सलाहियतूं मौजूद हुयूं। उन तहक़ीक़ खां पोइ माहिरनि 2 मशवरा ॾींदे चयो आहे त सभ खां अवल त राति जे वक़्तु उजागे करण खां पासो कंदे निंड पूरी करणु घुर्जे। ॿियो त जॾहिं तव्हांखे थकावट, बेक़रारी या बुखार ऐं ॿी का बीमारी महसूस थिए त उनखे नज़रअंदाज करे कमकार करण बदिरां कुझु वक़्त जे लाइ आराम कयो वञे। उन सां तव्हांजे जिस्म में मौजूद टी सेल्स उन बीमारीअ सां मुक़ाबिलो करे तव्हांखे महफ़ूज़ बणाईंदा आहिनि। या तहक़ीक़ नंढियुनि बीमारियुनि खां बचाइण लाइ इंतिहाई काराइती थी सघे थी, जॾहिं त सख़्त तकलीफ़ में डॉक्टर सां ज़रूर राबितो करणु घुर्जे।